अस्सलामुअलैकुम या अली मदद जिन मां आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इमरान अली लिस्काणी। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ुशि हूंदव। मुंहिंजा दोस्तो, सभ खां पहिरीं त सिंध में जेके बि असांजा माण्हू सिंधी रहनि था उन्हनि खे थर्ड ईद जो जेको थर्ड ॾींहुं आहे, 3 ॾींहं ते मां सभिनी दोस्तनि खे ईद जो लख लख वाधायूं पेश कयां थो। मुंहिंजा दोस्तो, अॼु तक़रीबन 9 या 9:30 बजे तक़रीबन कंहिं दोस्त मूंखे कमेंट्स में मैसेज कयो हो त अदा तव्हां लेक्चर ज़बरदस्त ॾींदा आहियो, पर जेको तव्हां नमाज़ जो जेको सो लेक्चर ॾिनो आहे उहो थोरो आवाज़ु सम्झ में नथो अचे। त मूं पाण थोरो फील कयो मुंहिंजो मूंखे थोरो आवाज़ु सम्झ में नथो अचे, थोरो जॻह जो कमु थियलु अहिड़े हिसाब सां। त मुंहिंजा दोस्तो हाणे जेको सो बग़ैर कंहिं टाइम ज़ाया करण जे जेको सो हलूं था वीडियो जी तरफ़। मुंहिंजा दोस्तो, जीअं त ॾिसो अल्लाह पाक पंहिंजे क़ुर पाक पंहिंजे कलाम पाक में फरमायो अथसि त तव्हां मुंहिंजी इबादत कयो, मूंखां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न कयो। अल्लाह पाक बल्कि इहो क़ुर शरीफ़ में बार बार फरमायो अथसि, अगरि तव्हां मूंखां अलावा ॿिए कंहिंजी इबादत कयो था त इहो शिरक आहे, अल्लाह पाक फरमायो आहे। त ॾिसूं था मुंहिंजा दोस्तो, असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी सां आज़ान ईंदी आहे, असां आज़ान हलाइण खे ॿुधंदा आहियूं पर उनखे एतिरो इग्नोर न आहियूं कंदा आहियूं, जेको सो मोबाइल में लॻा पिया हूंदा आहियूं। त मुंहिंजा दोस्तो, महिरबानी करे इन आज़ान जो मतिलबु सम्झो। हाणे ॾिसो, आज़ान जो मतिलबु छा आहे? अल्लाह अकबर जी आज़ान ईंदी आहे, वरी ॿिए हंधि आहे हय्यल सलाह, वरी ॿिए हंधि आहे हय्यल फलाह। हय्यल सलाह यानी अचो नेकी जी तरफ़, यानी निमाज़ जी तरफ़ आयासीं, नेकी जो कमु आहे। मुंहिंजा दोस्तो, महिरबानी करे कुझु निमाज़ खे टाइम ॾियो। अगरि तव्हां कंहिं हिंदू खां पुछंदो न, मेंगवाड़ भील कंहिंखां बि हिंदू बिरादरी खां पुछंदो बाबा ॾींहं में आज़ान केतिरा टाइम ईंदी आहे, त हू तव्हांखे चवंदो बाबा आज़ान जेको सो 5 वक़्त ईंदी आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे असांजा मुस्लमान जेके सो आहिनि आज़ान खे एतिरो इग्नोर नथा कनि, काफ़ी सारा अहिड़ा आहिनि। त महिरबानी करे कुझु निमाज़ खे टाइम ॾियो। मुंहिंजा दोस्तो, ॾिसो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ केॾो रुनो, केतिरो रुनो। अलाह खां इहो सुवाल कंदो त या अल्लाह मुंहिंजी उम्मत जो छा थींदो, मुंहिंजी उम्मत जो छा थींदो। केॾी मोहबत हुई असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको सो पंहिंजी उम्मत सां। त मुंहिंजा दोस्तो, ॾिसो दुनियादारी आहे हलंदी रहंदी। मुंहिंजा दोस्तो, अगरि तव्हां 8 खां 10 मिंट या 20 मिंट बची सघूं था, अगरि तव्हां जेको सो मोबाइल खे छॾे जेको सो अचो था अल्लाह जी यानी इबादत करणु, त मुंहिंजा दोस्तो इन में जेको सो तव्हांखे दिली बि सुकून मिलंदो। पर शर्त इन जो इहो आहे त तव्हां जेको सो नेक नियत सां अचो। बाबा मूंखे निमाज़ पढ़णी आहे, अल्लाह जो ज़िक्र करिणो आहे, महिरबानी करे। मां एतिरी तव्हांखे तलक़ीन नथो कयां। त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो कंहिं बि मज़हब सां इख़्तिलाफ़ कोन्हे, सुनी शिया असां सभु भाइर आहियूं, असांजो हिकिड़ो ई मज़हब आहे। असां ॾिसो मुंहिंजा दोस्तो, दुनिया में केतिरा मज़हब आहिनि, अलाए केतिरा मज़हब आहिनि। मुंहिंजे ख़्याल में बहरहाल मां लफ़्ज़नि में अदा नथो करे सघां, इलाही मज़हब आहिनि। त पाण शुक्र था कयूं मुंहिंजा दोस्तो, पाण शुक्र था कयूं त असां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ूं था। त मुंहिंजा दोस्तो, महिरबानी करे अल्लाह पाक जी इबादत कंदा कयो, अल्लाह पाक खां सवाइ ॿिए कंहिंखे शरीक न कयो। ॾिसो न, अल्लाह पाक वरी ॿिए हंधि इहा बि आयत फरमाई अथसि त अगरि तव्हां मूंखे छॾे ॿिए जी इबादत कयो था, इहो शिरक आहे। त मुंहिंजा दोस्तो, महिरबानी करे अल्लाह जी जेको सो निमाज़ पढ़ो ऐं अल्लाह जो ज़िक्र कयो वधि खां वधि। ही दुनियादारी पई हलंदी मुंहिंजा दोस्तो, अॼु आउं आहियां सुभाणे न हूंदसि, सुभाणे मुंहिंजी जॻह ते ॿिया हूंदा। ही दुनिया जो हिकिड़ो चरखो आहे। त महिरबानी करे मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी इबादत कंदा कयो। आज़ान जो मतिलबु सम्झो, आज़ान जो मतिलबु छा आहे। आज़ान खे थोरो इग्नोर कयो, आज़ान खे जेको सो यानी ईअं न सम्झो त या फ़क़ति इहा ईअं आहे। त आज़ान मुंहिंजा दोस्तो, आज़ान जो सदा यानी अचो नेकी जी तरफ़, अल्लाह जी तरफ़ अचो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह पाक बार बार क़ुर पाक में फरमायो आहे त मुंहिंजी इबादत कंदा कयो, मुंहिंजी निमाज़ पढ़ो, फ़क़ति मुंहिंजी इबादत कयो। हाणे तव्हां हेॾी ॻाल्हि निमाज़ पढ़ंदासीं, इहा अल्लाह पाक जी निमाज़ आहे। यानी ॾिसो, असांखे जन्नत जी चाबी निमाज़ आहे, इहो हिकिड़ो किताबु आहे। त मुंहिंजा दोस्तो, महिरबानी करे निमाज़ खे थोरो टाइम ॾींदा कयो। त मां बल्कि इहो लेक्चर न बजां, कंहिं दोस्त मूंखे चयो मजबूरन ख़ातिर, हालांकि अॼु जेको मुंहिंजो कैमरामैन हो उहो बि किना शहर वियो, इन जे करे बहरहाल स्टैंड बनाए जेको पंहिंजो थोरो हेॾां होॾां करे कमु सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त हिते पढ़ंदो आहे। बहरहाल अॼु तक़रीबन 9 साढे 9 बजे मैसेज आयो त मुंहिंजो मुंहिंजी वांदो अधु कलाक खनि पढ़ी इंसान बोर थी वियो, मुंहिंजो छो न पैगाम थी वञे। त चवण जो मक़सदु इहो आहे मुंहिंजा दोस्तो, निमाज़ खे थोरो टाइम ॾियो अल्लाह जे वास्ते। इन मुख़्तसर वीडियो सां असां हाज़िर हुआसीं। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो ताईं इंतज़ारु कंदा। इन सां गॾो गॾु पंहिंजे मेज़बान इमरान अली लिस्काणी खे ॾींदा इजाज़त। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, जाॾे पेर ताॾे ख़ैर। अल्लाह